सियासी नौशरो फिरोज में ब्लाइंड एसोसिएशन पारां पीपल्स पार्टी से कार हादसे में पहुतल 5 कारकुननि जे ईसाले सवाब लाइ ताज़ियाती मेड़ाको कोठाए पियो। रिपोर्ट करे रहियो आहे ज़फर तगर। असां नाबीननि जे स्कूल में बीठा आहियूं जिते हुननि जेके 5 ॼणा कार हादसे में पहुचा उन जे लाइ चेतत मेड़ा अचो थियनि मिलाइनि सां मिलूं त हिन जो छा चवणु आहे। असां जी जेको प्रोग्राम कयोसीं 22 ख़त्मा ॾेई चुको ॿिया बि दोस्त जेका पढ़नि पिया था को मदरसे में को किथे बहरहाल अल्लाह ताला हुनखे जन्नत में जाइ ॾे। असां हुनजा जेको ख़िदमत विसारे नथा सघूं। असां इहो ख़त्मे जो प्रोग्राम मुरतब कयो आहे ऐं इंशाअल्लाह 22 ख़त्मा असां वटि थी चुका आहिनि ऐं ॿिया बि जारी आहिनि पढ़नि पिया था ऐं ॿिया दोस्त खणी पढ़ाइनि पिया था पंहिंजे माॻ ते ऐं जेके शामिल न थिया आहिनि उहे पंहिंजे माॻ ते पढ़ाइनि पिया था ऐं इंशाअल्लाह जेके बि थींदा असां खां उहो मोकिलियासीं। इंशाअल्लाह अल्लाह असां क़बूल फरमाए ऐं बहितरीनु असांजो सरपरस्त रहियो जेसिताईं हयाती हुयो।